अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं सीनियर सूबाई वज़ीर शोर ज़िलेनाम मेमर जी हिदायतुनि ते खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स खाते में OPS जे बुनियाद ते मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू कई वई। खाते में OPS जे बुनियाद ते मुक़ररी न थींदी, हाणे मुक़ररियूं सीनियरिटी जे बुनियाद ते ई थींदियूं, इहो चवणु आहे सीनियर वज़ीर जो। OPS ते ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ ऑफिसरनि खे रोकियो वञे, शर्जीलिना मेमण हिदायत जारी करे छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। असिस्टेंट एक्साइज़ एंड टैक्सेशन ऑफिसर आरिफ निज़ामाणी खां चार्ज वठी कोमल अब्बासी खे ॾिनी वई। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदासीं। एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं सीनियर सूबाई वज़ीर शोर ज़िलेनाम मेमर जी हिदायतुनि ते खाते में मुक़ररियुनि ऐं बदिलियूं कयूं वयूं। एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स खाते में OPS जी बुनियाद मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू। खाते में OPS जे बुनियाद ते मुक़ररी न थींदी, हाणे मुक़ररियूं सीनियरिटी जे बुनियाद ते थींदियूं। सीनियर वज़ीर जो इहो चवणु आहे। OPS ते ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ ऑफिसरनि खे रोकियो वञे, शर्जीलिना मेमण हिदायत करे छॾी आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं सीनियर सूबाई वज़ीर शोर ज़िलेनाम मेमर जी हिदायतुनि ते खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं। एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स खाते में OPS जी बुनियाद मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू। खाते में OPS जी बुनियाद ते मुक़ररी न थींदी, हाणे मुक़ररियूं सीनियरिटी जी बुनियाद ते थींदियूं, सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे। अवां खे अपडेट ॾी रहिया आहियूं। खाते में OPS जी बुनियाद ते मुक़ररी न थींदी, हाणे मुक़ररियूं सीनियरिटी जी बुनियाद ते थींदियूं, सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे। OPS ते ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ ऑफिसरनि खे रोकियो वञे, सीनियर सूबाई वज़ीर शोर ज़िलेनाम मेमर जो हुकुम अहिड़ो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रे खां। जी अपडेट कजो, अहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुलु। एक्साइज़ एंड टेक्नीशियन एंटी नार्को टैक्स में तक़रीरियूं ऐं मुक़ररियूं थियूं आहिनि। सिंध हुकूमत पारां सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जीलिना मेमण पारां हिदायतूं कयूं वयूं आहिनि, जंहिंमें एक्साइज़ एंड टैक्नीशियन जे अंदरि OPS ते कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बदिली कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीलिना मेमण जे हिदायतुनि ते एंटी नार्को टैक्स में जेको बदिलियूं आहिनि उन्हनि जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। 17 ग्रेड ते 16 ग्रेड जा जेके ऑफिसर कमु करे रहिया उन्हनि खे जेको आहे उन डिपार्टमेंट मां ट्रांसफर कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आमिर निज़ामाणी एक्साइज़ एंड नार्को टैक्स ETO तहत 16 ग्रेड जी चार्ज खां खेसि वापसि वरिती वई आहे। उन जी जाइ ते 17 ग्रेड जी जेकी चार्ज आहे उहा ॿिए जेके ETO आहे उन हवाले कोमल अब्बासी हवाले कई वई आहे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची ओल्ड कमर्शियल मोटर रजिस्ट्रेशन अथॉरिटी में बि तैनात 16 ग्रेड जो जेको ऑफिसर गुलाम हुसैन शाह उन खां बि ETO जी चार्ज वापसि कई वई आहे। उन जी चार्ज जेकी आहे उन ॿिए ऑफिसर हवाले कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीलिना मेमण जे हिदायत। वॾी महिरबानी आमिर।